नाज़ी नौ दिरो वेझो नीकर घर भरसा केनाल में बुॾी वियो आहे। उन सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे बेरान टीवी नौ दिरो जो रिपोर्टर अख्तर अबू। जी अख्तर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल नौंदेरो बरसा ॻोठ लपोटरा लॻे साबल जूणे जो ॻोठ में पंहिंजे घरनि जे ॿाहिरां ॻोठाणे एजाज़ शेख जो शहनवरनि जो पुटु आहे फरहान शेख, उहो दादू केनाल में ॿुॾी वियो आहे। ॿुधाए पियो वञे त नींगर ॿियनि ॿारनि खे पाणी में वेंझंदो ॾिसी दादू केनाल में लथो त ॿुॾी वियो आहे। वाक़े खां पोइ जेको आहे त ॻोठाणा थोरी केटी ममताज़ पुलिस वाक़े वारे हंध ते पहुती आहे। हिन वक़्तु टोबा ऐं ॻोठाणा जेको आहे त नींगर जी ॻोल्हा में जेको आहे त दादू केनाल में लथल आहिनि। जॾहिं त नींगर जे घर में रोजराड़ो मची वियो आहे, जॾहिं त वॾे तादाद में ॻोठाणा दादू केनाल ते जमो थी विया आहिनि। जी अख्तर, तव्हांजी महिरबानी।